اسلامی سال جو ॿियो महीनो है, जंहिं महीने जो नालो सफ़र जो महीनो है। ऐं अॼु यौम आज़ादी 15 अगस्त है, जंहिं ॾींहं में हिंदुस्तान पंहिंजो मुल्क अंग्रेज़ जे ज़ुल्म खां निजात मिली हुई। अंग्रेज़नि जे कब्ज़े में हो हिंदुस्तान, जंहिं माण्हुनि मथे ज़ुल्म कयो थे जंहिंखे अॼु केतिरा वर थिया हिंदुस्तान आज़ाद थियो। 1947 में अंग्रेज़ जे ज़ुल्म खां ही देश मुल्क आज़ाद थियो, हुन जा भागला थिया। इन देश खे आज़ाद करण लाइ करे किनी माण्हुनि कुर्बानी ॾिनी हुयूं। मुसलमान वॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनी हुयूं। हज़ारें जी तादाद में हिंदू ऐं मुसलमान मड़े इन में कुर्बानी ॾिनी हुई। हज़ारों आलम हिन देश लाइ करे, आज़ाद कराइण लाइ करे कुर्बानी ॾिनी, शहीद थी विया। के जेल में सड़ी में मरी विया ऐं कंहिंखे मारे में आयो। जंहिं जी यादि में अॼु जे ॾींहं में ॾींहुं मिलाए में आयो है 15 अगस्त 1947 में हिंदुस्तान आज़ाद थियो हो। त कुर्बानी जंहिं माण्हूअ ॾिनी वतन लाइ करे, वतन जेको आहे वतन लाइ करे, देश लाइ करे कुर्बानी ॾियणी पए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को फतेह कयो हो, तरफ़ कुर्बानी ॾियणी पई हुई। जॾहिं मक्को फतेह थियो, मके मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कढी छॾियो, मके मां रवानो करे छॾियो, हिजरत करे ने मदीने शरीफ वेंदा रहिया हुआ। जंहिं लाइ करे जंग लॻी, जेको इस्लाम जी पहली जंग जंग बदर हुई सन 2 हिजरीअ में 17 रमज़ान जो महीनो जुमे जो ॾींहुं, उहो पहली जंग लॻी। रमज़ान जो महीनो जॾहिं पूरो थी वियो, त ईद वारो महीनो शवाल जो आयो, इस्लामी साल जो 10मों महीनो। रमज़ान 9मों महीनो आहे ऐं इस्लामी साल जो जॾहिं 10मों महीनो शवाल जो आयो, तैर मके जे कुफार 2 जंग कई, जंहिंजो नालो जंग औद आहे। इस्लाम जी 2 जंग, उन जंग जो बदलो गिनो, जंहिंमें कई मुसलमाननि जो नुक़सान थियो। नुक़सान पिण जे हथे कयो हो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं औद जे मैदान में विया, जबल औद आहे मदीने में, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त न्यारियो, साहबा जो लश्कर भेरो करे चई, ही डूंगर जेको आहे जबल आहे, इन मथां मथे लश्कर अचींदो, मथे हमलो कंदो। जेकॾहिं हमलो करे त साहबा खे चए त जॻह मथां हटिजा, न हिते उभा हुजा, भले पंहिंजो ॿूटियूं ॿूटियूं थी वञा, ऐं जेसीं आगे नचा, अलाह जो हुकुम नथी तेसीं तानो ई हिकिड़ो एच पण खिसचा न। बदर में मुसलमान खे शफ़क़त में टेको मिलियो, पर औद में मुसलमान जी हालत ई कुला। त जेको घाटो हो, जेको डूंगर हो, उन डूंगर मथां गमसान जी लड़ाई लगी। अल्लाह जे रसूल चए जेसी आऊं न चाह ऐलान न करियां तेसी आई मड़ई छॾजा न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो है न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के धक लगा, दंद शहीद थिया, छणी पिया, पर माड़ू हू जेको घाटो हुआ जिन जगह ते अल्लाह जे रसूल जे हितां हिकिड़ो ऐच पण न खिसचा, त हू मड़े छॾे करे न भॻा, हटी विया।
जंहिंमें पुठियां नु लश्कर आयो जंहिं मुसलमान जो वॾो नुक़सान करे विधो। बोला पैगंबर जी नाफरमानी कयो न, पैगंबर जी जे नाफरमानी कई अल्लाह उन्हीं के दुनिया ने आखिरत ॿिन्ही में हलाक करे छॾियो। त ई मको फतेह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ई आने हथे जी कमाइणी है, कंहिंजो पण नुक़सान आई, नुक़सान जेको आ कयांसीं पिंड पिंड जो कया आया। कई साहबा शहीद थिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काको अमीर हमज़ा इन जंग में शहीद थियो ऐं ॿियो साहबी हो कई साहबा 70 साहबा इन जंग में शहीद थी विया। त वतन ऐं देश लाइ करे माण्हू कुर्बानी ॾिनियूं त हिंदुस्तान आज़ाद थियो, जंहिंखे 65-70 वर थिया लॻभॻि। वॾे वॾे हाल में अंग्रेज साम्हूं जिहाद कयो, अंग्रेजनि मुल्क में जा हिजरत करे ने मुल्क अहिड़ियूं उन अल्लाह जे बाने जूं दुआऊं हुयूं जंहिंसे हू राज़ी थी करे रही ऐं लोथे उन कढियो, पोइ उन मुसलमान खे सौंपे ॾिनो, तक़सीम करे ॾिनो, सरहदूं विराजी वयूं। ई ॾींहुं हू अॼु जुमे जो ॾींहुं ॾींहुं मिलाए में आयो आहे, जंहिं लाइ उलमा कई शहीद थी विया। वो जेकी जेल में हुआ उन खे जेल में साड़े में आयो। हिकिड़ो उलमा हो जंहिंखे जेल मां जर कढियो तर उन जी ॾाढ़ी जेको हुई से कूड़े में आई। अॼु पाण मुस्लमान आहियूं, 5 वक़्त नमाज़ पढ़ो था, अज़ानूं ॾियूं था, पर ॾाढ़ीअ कना पाके नफ़रत पैगंबर जे सुन्नत कना पाबंद आहियूं जमात जा, पर ॾाढ़ी नथा छॾियूं। जंहिं ॾाढ़ी कूड़े में आ वई पैगंबर इस्लाम जी सुन्नत जर लाइ में आ वई तर अखी मां पाणी जारी थी वियो, रोअण लॻो। तैरो नी चओ अंग्रेज़ त हाणे मौत कना धिरजे थो, हाणे रुए थो जी मुंहिंजी जान बचे। तर खिल जो टोक ॾेई ने चए आऊं मौत कना धिरजा न तो, मौत अटल हक़ीक़त है। आऊं रुआ उन ॻाल्हि खे थो जे आऊं अञा शहीद न थियोसि, आऊं अञा मौत जे मोह में न हलियो वियोसि, तेसी पैगंबर इस्लाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मूं कणा मां त शहीद थी वई। इन ॻाल्हि खे आऊं रुआं थो। ई मुसलमान हुआ ऐं पाण मुसलमान आहियूं। अॼु मींहुं नथो थिए, आसमान सां नज़र आहे, मींहं जी ज़रूरत है ऐं जंहिं मींहं में जंहिं पाणीअ में इंसान ऐं जानवरनि जी सारी मखलूकात जी ज़िंदगी है। कुरान शरीफ़ जी मूं आई जेको पढ़ी सूरे काफ जी, जंहिंमें अल्लाह ताला इरशाद फरमायो त वनज़लना मिन समाए मा मुबारकन फअंबतना बि जन्नातियूं वहब्बल हसीद। त असां आसमान मथां, अल्लाह पाक चए थो असां आसमान मथां बरकत वारो पाणी वसायो, मींहुं वसायो बरकत वारो। ज़मीन मथे जॾहिं किरायो तॾहिं भागे खे वणे खे असां आबाद कयो ऐं पोखे खे आबाद कयो, पोखे न, ऐं असां अनाज खे उगायो। अल्लाह पाक चए थो क़ुरान शरीफ़ में त मूं आसमान मथां मींहुं वसायो। ॿिए हंधि क़ुरान शरीफ़ में अल्लाह पाक चइनि सूरे अंबिया में त वजअलना मिनल माए कुल्ल शैइन हय्यन, असां हर शइ खे पाणीअ में जा पैदा कयो आहे। पाणी जेकॾहिं न हुए त इंसान ने जानवरनि जी ज़िंदगी जेको आहे से ख़राब थी वञे। अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पैगंबर हो। अयूब अलैहिस्सलाम अहिड़ो वॾो बीमार हो, अहिड़ो वॾो नबी हो।
قرآن کریم چاہے تو سورہ انبیاء میں دعا مشہور ہے. ایوب علیہ السلام کے جڑیں ارڑے ورے میں بیماری بے ہوش کرے شرے اللہ پاک زمین متے بیماری جو کو پیدا کرے جی دوا پڑے. اللہ چاہے تو منہ کوئی بیماری زمین متے ایڑی پیدا نہ کئی جن جو علاج جن جی دوا نہ پر جے میں آؤں شفا رکھا اللہ شفا نہ رکھے تو کی نہ پانچوں تا کینسر جی بیماری ہے جی کی دوا نہ ہاں دوا ہے اللہ پاک چاہے دوا ہے پر آؤں شفا منہ ایڑی زمین متے اللہ چاہے تو کوئی بیماری پیدا نہیں نہ کئی جن جی دوا نہ وئی. ہر بیماری جو علاج ہے ہر بیماری دوا ہے پر شفا جے کڈے اللہ نہ رکھے تو کیے نہ تھی. ایوب علیہ السلام کیڑی دوا گڑے ہیں اج پانی پا بند کرے وچوں تا ایکسیڈنٹ تھی تے پانی نری جا آپریشن تھی تو ڈاکٹر پانی بند کرے وجے پر اللہ پاک قرآن میں چاہے پانی میں زندگی ہے. ایوب علیہ السلام اڑا ورے جر بیمار ہو اڑا ورے پورا تھیا تر کیڑی دوا اللہ پاک چاہے مجھا ایوب تو زمین میں دڑو ارد پانی نہ کرے بیمار ہے لاچار ہے اجبا چورے نہ تھا طاقت نہ اڑو ورے بیماری بسترے مت پیو ہے اللہ جو پیغمبر ہے آزمائش امتحان اچھی ویو مجھا پالن ہار مجھا اجبا نہ تھا لے آؤں کی بار زمین میں دڑوڑا پانی نہ کرے کھڑو تھی. اللہ فرمائے بھائی ایوب تو رگو تو جو پیر تا زمین میں چھنڈ تو جو پیر ہن طاقت دینے وارو آؤ یا ایوب علیہ السلام اللہ جو حکم جو اللہ فرشتے کے روانو کے ملائکہ کے روانو اللہ پاک ایوب علیہ السلام پڑھنے جو پیر زمین میں ہیں زمین میں جا کے جسموں پانی جو نہ کرو اللہ فرمائے مجھا رب پانی نہ کرو ہانے اللہ فرماؤ پیری چین جی پیجو اے مجھا ایوب نے مجھا غسل کر دوں. پانی اللہ جکڑی وڈی نعمت ہے سارو علاقو سارو ملک پانی اللہ تڑپے پہ اللہ آسمان کے دروازے کے کھول اللہ گرمی کے تو دور فرمائے اللہ رام باج جو بلا یہ برکت وارو میں وسا. ایوب علیہ السلام جر زمین میں آئے دڑو تر پانی نہ کرو اللہ فرمائے ایوب ان سے تو وینچ جیر ایوب پانی سے وینچو بک بھرے نے بدن متا آ رہے تر ایوب علیہ السلام تندرستی بدن میں طاقت اچی گئی انیا کمزور ہے وینچو ہے اللہ فرمائے مجھا ایوب تو نہ پانی میں جا پی. ایوب علیہ السلام پانی پیتے ایوب علیہ السلام جو جسم جو کو ہو بدن جو کو سجو تندرست تھی ہو ایوب جی بیماری اللہ پانی کی وجہ سے دور کر چھوڑے. پانی ایوب پیتے نے وینچو اللہ پانی سے مرے وہ جو بیماری بھی ختم تھی وے ایوب علیہ السلام کے اللہ تعالی وری وہ جسم طاقت دنے جسم جی جو پہری اللہ نے مطلب جٹے دنے جٹے گڑے وہ ایوب علیہ السلام کے وری اللہ دنے. اما ہاجرہ کے جرے اسماعیل علیہ السلام کے ابراہیم علیہ السلام بیاں بان جنگل ریٹی دڑے رن بھر میں ڈونگرے میں ریٹیوں میں چھڑے کاڑے ایکلا یہ گرمی میں چھڑے تر اما ہاجرہ کی ضرورت کرے جی پئی بچے کے ننڈڑے کے تے سمارے چین جی ماڑو جاریاں تھی کہ ون جاریاں چھائیں دوڑی بھی جی پانی اللہ دوڑ کڑے جبل صفا مدے چڑھی جبل مروہ متے چڑھی آسمان میں آواز آئے کہہ رہی ہے ہتے دوڑے پئی عورت وسندی نائی تیر جیداؤں ابراہیم علیہ السلام اللہ جی دوست ابراہیم جی گھرواری یا اسماعیل اسماعیل جی ماں یا آؤں دوڑوں کٹا تھی پانی اللہ کرے پانی جاریاں تھی ہکڑے ڈونگر متھا اتری بے تے چڑھی بے تا اتری بے مت وری چڑھی انہیں پہلے تے ایڑا ستا دا دے تھی تاؤں ابراہیم اللہ جی دوست جی گھرواری اسماعیل جی ماں یا آؤں پانی کی جاریاں تھی مجھے بچلو موسم ہے تیرا ملائکہ جے ابراہیم آگے ہتے چھڑے کھڑے لا رہے ہن بھیا بان میدان میں
जिते की पाणी न आहे वण न आहे कुड़ियल छॾे वियो आहे जे असांखे अलाह जे हवाले करे वियो आहे 7 आटा ॾिनई हाजी जेको विया ऐं ॾिसी आया आहिनि जबल सफ़ा मरवा 2 जबल भेरा आहिनि हाजरा जे दौड़ खे अलाह हाजी जो रुकन बनाए छॾे सफ़ा मरवे जी सही जी माना दौड़ी हिकिड़े त सफ़ा ते चढ़े थी वरी मरव ते चढ़े थी वरी सफ़ा ते जंहिं 7 आटो ॾिने ॿाहिरि आसमान मां आवाज़ आयो त तूं हिते फिरे पई केरु ईअं कुरेला चए पाणी लाइ फिरां पई इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुत्र इस्माइल जी मां आहियां मुंहिंजो पुत्र भेरो कोठिया वई आहे एड़ी सुकी रही आहे बदन आजिज़ थी वियो आहे आऊं पण उन से तड़पजी रहियो तड़प आहे मूंखे पाणी जी मूंखे उन खाई वई आहे इस्माइल अलैहिस्सलाम धाव करे पियो पाणी लाइ जिते पैर हणे पियो उते पाणी पियो निकिरे दौड़ी वञी ने बंदि वधाए ऐं अरबीअ में चए ज़मज़म जी माना उभी रहो ज़मज़म बीही रहो पाणी उभी रहियो जे कॾहिं नबी सलाह फरमायो उम्मे इस्माइल हाजरा जे कॾहिं हिन पाणीअ खे बंदि न ॿधे त सारी दुनिया जा इंसान इन पाणी खे इस्तेमालु करी हिन पाणी में अलाह बरकत एतिरी रखी आहे जे क़यामत जे ॾींहुं સુધી इन खूह खे कॾहिं खूह ख़ामोश न रहंदो ई सुकंदो न कॾहिं इन पाणीअ खे सियार न लॻंदो कॾहिं इन पाणी जो कलर कीन फिरंदो कॾहिं ही पाणी असल शिकिल कीन छॾींदो जेको इस्माइल जे पेरनि जो हज़ार ऐं लखें जे तादाद में अरबूं खरबूं करोड़नि जी तादाद में हाजी इन पाणीअ खे पीअंदा ऐं दुनिया भर जा हाजी कैन भरे न खणी वञे था पर अल्लाह इन पाणीअ खे क़यामत जे ॾींहुं સુધી न खूह खे कॾहिं पण ख़तम कीन कंदो कॾहिं पण सुकाईंदो कीन पाणी क़यामत जे ॾींहुं સુધી चालू ई पाणी अल्लाह ताला उन मके जे सर ज़मीन में पैदा कयईं जेको इस्माइल अलैहिस्सलाम जी इब्राहिम जी दुआएं ऐं अम्मा हाजरा जी दुआएं से अल्लाह उन पाणीअ खे पैदा कयो त अॼु पाण खे पाणी खपे थो त अल्लाह वटि अमल रुजू करे न पाणी घुरो नका रुजू कीन थी नका पाणी कीन वसो अमल पाण वटि आहे चोर ई नथो छॾे चए बिली अल्लाह पाक जेको आहे से जोई मां पिता कीन कढंदो पिता क़ुर चए थो क़ुर कूड़ो न आहे सूरे ज़िलज़ाल जी आख़िरी आयत पढ़ो फमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शरन यरह जंहिंजी ज़रे जेतिरी यानी ज़रो घुरे जे मानीअ जो घटो पाखियो हिन में चिराग ॾिस ज़रो किरी पई चिराग हिकिड़ो साॻ किरे या मानीअ जो चिराग उन गटे में जा तिणख किरे इनखे ज़रो चवा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शरन यरह असीं ज़रे बराबरि नेकी हूंदी से उते माण्हुनि जी आणींदासीं ऐं ज़रे बराबरि जेको गुनाह हूंदो से आणींदासीं हा लाॻी न करे जुड़ो पिता मड़े आणींदोसि जंहिं ज़रे एतिरी जेको चिराग किरे ई एतिरो आणींदो मैदान में असीं आणींदासीं तो गुनाह कई तो जो गुनाह पोइ क़ुर ॿिए हंधि चए थो ववज़अ الكتاب فترى المجرمين مشفقين مما فيه ويقولون يا ويلتنا ما لهذا الكتاب لا يغادر صغيرة ولا كبيرة إلا أحصاها ووجدوا ما عملوا حاضرا ولا يظلم ربك أحدا جڏهن اعمال ما ورچا वेंदा माशर जो मैदान लॻंदो पर मिणी माण्हूअ खे किताब ॾिनो वेंदो कि हले आजो किताब गिनो ई पढ़ो ई माने ॻाल्हि कूड़ी हुई क़ुर जो न पाण कूड़ो पाण सम्झूं था क़ुर जी सूरह काफ 15 सिपारो ववज़अ الكتاب فترى المجرمين जॾहिं अमाल नामा विरचा वेंदा अमल जो किताब जर माण्हूअ खे ॾिनो वेंदो त नेके खे जर ॾिनो सवरी हथ में ॾींदा त न्यारींदो तूं तां मुंहिंजो अॼाऊं तां मुंहिंजे मन ते लॻे पुगोसि आऊं तां मुंहिंजे मर्तबे खे पुगोसि अॼाऊं कामयाबु थियो मुंहिंजो किताब पढ़ अलाह चवंदो त किताब पढ़ंदो तूं हलियो वञ बेश्त में चवंदो मुबारक हुजे मूंखे मुंहिंजो किताब मिलियो नेकी कई मूं नेकी जो मूंखे जॾहिं बदकार खे ॾिनो वेंदो त अवर हथ में तर चवंदा त मुंहिंजो अॼु अमालनामो मूंखे न मिलियो त कर भलो मूंखे ख़बर न हुई त अहिड़ो ॾींहुं अचींदो मूं यकीन ते कयो निमाज़ न ते पढ़ियोसि दुनिया पुठियां मुंहिंजी दौड़ पई पई मुंहिंजा कारोबार वधाया ऐं मूं यानी दुनिया में वाखाण लाइ करे मड़े कम कया अथई
اللہ کارن کم نہ تھی دین جو کوئی کم نہ کयो دین گنا نفرت کئی تے دین گنا لمو دور چھو تے ہکڑو جار گاڑی تھار گنی آئے تیر گھر میں ویڈیو میں ڈٹو تر بئی مو گڑی پو ترے گڑی پو چوتھے گڑی پو ویاج متے لون متے پئی ویائی با مڑائی بلا با اللہ وٹ پیش کریوں اڑوایا مرضی مجھا رب تو می وسائے جی آگے گھنے جمعے میں گھنے کسا سوایا جی انہی تری جانے جو گھار میں تیا انہی منے پڑھ جا عمل اللہ وٹ بیان پا کیڑو عمر گیا چور چوری نائی چڑئی زانی زنا نائی چڑئی بکوات والے گھلا کھور گھلا نائی چڑئی چکل کھوری منافقی میں پا چالو ہیوں پا توبہ نائی گئی پو بلا پا اللہ وٹ کیڑو عمل پیش کرے نے اللہ وٹا پا میم گرندس مارو می یوں کرے جو کو اللہ کے چاہے ہی مجھو عمل تو کہ قبول کرنے میں تو کہ می وسائنو پوندو پر پوجے عمل نوے تیئے چاہے مجھا پالنا آرہ آؤں گناہ گار یا گناہ جو گھٹڑیوں کھڑی آئی پہانے منی گالی دات کھڑی آج مجھا رب تو باں کریا آئے بردے گھڑی کی گالی میں جا بیکر پانت موت تھے آئی بچاری نماز پڑھیا آج 15 ڈی ہے تریو جمعہ ہے پہلی تاریخ ان مہینے جی پہلی تاریخ سفر مہینے جی 6 تاریخ 2025 جمعے جو مبارک ڈی سفر جی 6 تاریخ جمعے جو ڈی اج سفر جی شاید 20 تاریخ ہے انگریزی 15 تاریخ ہے پہلی تاریخ جمعے جو ڈی اگست جو مہینو سفر جو مہینو 6 تاریخ 1448 ہجری سن پانچو جماعتی ہمدرد خیر خواہ اسماعیل مامن جو ہماری دنیا میں لاڈاڑو کرے جن جی موت متھے جے انسان جتے سو اتے جیل میں جھری پیو غم جا آثار ظاہر تھی گیا جن ابو بکر صدیق جو موت چھو رات جو تیرا عمر کے کہ جو ابو بکر جو اج موت تھی ہو تیرا عمر ہکڑی جگہ متھے جیل متے ہتھ ڈئی نے وئی رہو تے پیر چے ابو بکر جی موت اج مجھے کمر کے توڑے چھڑے لگا عمر جی کمر توڑے ٹوٹے وئی شیطان رستو بدلا ویندو اے عمر جے پیرے تھا چمڑو جو کو سے ٹوٹی ویندو عمر جا پگ کین کے سنا ہوا اڑے انسان چے ابو بکر جی موت مجھے کمر کے توڑے چھڑے تو انہی موت ہے موت پاؤں جو تھیا تو انہی میں جا پاں عبرت نائیں گڑی یہ جارے ملا صاحب پنڈ جی شہر میں چیں تو انسان جڑے مرے وجے تو بچار دی غم تھی تو ہیں کوئی ماڑو پاں بھلے وجو تا چیک پھوسا اتوت بے پھوسا پکھی بے پار جو یعنی ہتے ہے تو بے چر پھوکا وئی تر پکھی بے پار جو بے ویندو ہوندو نہ ہوندو یار کے غم یار جو کو نکو نالو نشان مرو جے کیڈو نوابو بچار ڈی غم ہوندو بیچارا اچی نہ مرے غم کندا اے بچار ڈی نو پٹھیا پو بھلی ویندو نالو نکو نشان بنے ہو جے کیڈو نواب بھلا ملک جو بادشاہ بنے ہوئے پر پو نالو نکو نشان ہوندو بھلی ویندا مرے نے جانی کا آیو ہاں بلا صاحب جے ایک پھوسا تو بے پھوسا پکی بے پار جو چار دیاں دونوں دو یار کے غم یار جو کو نکو نالو نشان بلا جے کیڈو نواب ہتاں جایا تے نہ آیو جانی کا جواب قبر میں جواب لائے اللہ جانے اللہ نے بانے دے وچ میں کیڑو فیصلو تھی تو انہی نہیں چاہیے اللہ انسان جی کیڑی قبر تے انسان آؤ انہی موت
मुझे इबरत गिनाओ ऐं सची तौबा करो ऊ मारू बलाड़ी अगाड़ी करी हुई पछाड़ी में इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन गुनाह की दरगुजर करे उनके माफ करे छॾींदो जमला साहब जे ते इंसान करे पछाड़ी में मोटी तो तेरे जदो कम न कमीने को न कयो जे मुझे पाला मु जवानी में तो के सही तो न कई मुझे रब मुदा किए कम न कयो मुदा कमायो कम न कमीने कौन कयो बड़े जे जान जिस्म के थे तो न कमीने कम ता को खासो नहीं के कम न कमीने कौन कयो ओ जायो वक्त वियो मुझे रब मु जवानी तो वना चली गुनाह में मुझा पालना हार अजायो वक्त वना चलो कम न कमीने कौन कयो ओ जायो वक्त वियो हाने रुआ हैरान थियो वार वसीलो नाई बियो मुझा अल्लाह हाने मुझे को वारस वसीलो नाई मु जवानी में घणे घोड़ो दौड़ायो हाने आयो या तौबा करियन मुझा रब तो जे दरसवा भई केड़ा मुझी घटी नहीं मुझो दरवाजा मरे मन बंद ही मुझा पालन हार मुके तो वारस वसीलो ये तो मुझो तू ही मुझा पालन हार मुके माफ कर आसमान जे रब जे तो सिर सजदे मखन तन्यो गलतियों तजा गुनाह तन्यो लक्ष्यों कोतायो मरे माफ कर चली कमे न कमीने कौन कयो वो जायो वक्त वियो हाने रुआ हैरान थियो वार वसीलो नहीं बियो तो दर बगया तणी तजे दर बजाने आयो या तणी करे गिसकी करे आयो तो का सवाए कोनाई तणी सोना रजाल मंजनी मुझा पालना मुझे तौबा कई है सची तौबा करिया न मुके माफ कर मुझे रब गफूर रही मैं मुझा मलाइको मुझे बानो न्यारो सारी उम्र दौड़ी दौड़ी करे हेर मुझे दरवाजे ते आयो गवारो ने गुनाह के माफ कर छड़ियो इन जे खताएं के दर क्यों इन जे गलती के मिटा करे मु जन्नतुल फिरदौस में इनके दाखिल करिया तो मुझा रब मुझा मलाइको वने के मुबारक दे दियो तदीजो बिरादरो अल्लाह वट दुआ करो अल्लाह उन जे कब्र के कुशादी करे अल्लाह उन जे दर्जे के बुलंद करे अल्लाह उन जो गलतियों लक्ष्यों कोतायूं मन माफ करे उन जे करोड़ करो जन्नत नसीब करे अल्लाह जकी पण बेचारा मरी जाए अल्लाह उन मनी की गलती लक्ष्य कोताई के माफ फरमाए अल्लाह उन जे कब्र के कुशादी करे अल्लाह अड़े मौते मा इबरत हासिल करने जी पाके तौफीक अता फरमाए रब्बे करीम आसमान जे दरवाजे के खोले हुजे अल्लाह राम बाजवारो पावट मी वसाए अल्लाह वट मां दुआ करो गुनाह अल्लाह रुजू करे रब रहीम न तुंजो नालो रंग रहमत जा रचाए माल माड़ू मेरू बुख मरे ता तंके तू बचाए भूख पुगे परवर भूख के पचाए मुझा अल्लाह भूख लीला थी मुझा रब उड़ी छरे मौलो भाई मुझा रब तो सो मुनारी पिया मुझा अल्लाह उन्हीं मन पर जिसमें जान है मुझा रब तू चाहे तो वन मुझे सजदो करीदा तो मुझा पालनहार पानी उन्हीं की जरूरत है असाने गुनाह में जानवर है भूख के पकड़ना मुझा पालना उन्हीं सलह के तू पानी प्यार पानी तू दिए परवर